सर सिंध में थींदड़ आम बूटो आहे। ही वाहन ढंढुनि ढोरनि किनारनि ऐं कड़ुनि तड़े ॿनियुनि जे ॿननि ऐं वाटर जे कपनि ते कुदरती तरह ॿूड़े या थुॿ जी सूरत में फुटी उसरंदो आहे। हिन जे तीले खे कानू ऐं पन खे सर चइबो आहे। कानू गुरियुनि जी सूरत में थींदो आहे। हर हिकु गुरी अधु फुट खां 1.5 फुट डिघी थिए थी, जंहिंमां छनूं, घर जी छित, पतरूं, अन्न रखण जूं गुंदियूं ऐं ॿियो घरू सामान तयारु थिए थो। सर मां वरी टूआ, पखा ऐं ॿुहारा ऐं ॿियूं शयूं ठाहियूं वञनि थियूं। सर जो बूटो काराइतो लिखियो वञे थो। ॿहिराड़ियुनि में चौरा मननि जूं छाॼूं सरनि जूं अॾियूं वेंदियूं आहिनि। माल जा छना ऐं लांडियूं पिणु सरनि मां ई ढकियूं वञनि थियूं। सरनि जे पननि मां टूआ, नखूं, परछ, तॾा, हथ सां वाल हणण वारा वेञणा, सारियूं, कणिक तोड़े ॿियुनि शयुनि विझी रखण जे लाइ छॿा वग़ैरह ठहनि था। सर मां मुञ बि तयारु थिए थी, जेका खटनि में वाहण तौरु इस्तेमालु थींदी आहे। सर जो बूटो क़दम डिघो, ख़ासि तौर ते ॿनियुनि, ॿारनि ऐं वाहन जे किनारे ते ई थिए थो। सर जी कानी घणी डिघी थिए थी। सर बि सारियुनि वांगुरु ई निसरंदो आहे। सर जा 2 क़िस्म थींदा आहिनि, हिकु सचो सर ऐं ॿियो वरी कूड़ो सर। हिन जे निसरण जी मुंद सर जे मुंद जे ख़ात्मी ऐं सियारे जी शुरूआति जो अहिञाण मञियो वञे थो। अछा कपह जहिड़ा गुल जॾहिं पची ॿिज जे क़ाबिल थी वेंदा आहिनि त हुन जी कानी बि थुल्ही ऐं ताक़तवर थियो पवे थी। सर बि सारियुनि वांगुरु ई लुणजनि था। सुहिणी शाह लतीफ़ सर खे ॻाए सर जी सूंहं ऐं वजूद खे हमेशह जे लाइ महफ़ूज़ करे छॾियो आहे त सर निसरिया पांद, उतर लॻा आव पिरी, मूं तो कारण कांद, सहसी सुखाऊं कयूं। सर जे निसरण खे मुंद जी तब्दीली जी अलामत अॼु बि सम्झी वञे थी। सर जे निसरण सां हर हारी पंहिंजे ईंदड़ चेट जे फ़सुल जी तयारी पुण कंदा आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु आजिज़ एजाज़, टाइम न्यूज़, चोटियारी।